लाड़काणो ब्यूरो चीफ अब्दुल वहीद अबड़ो लाड़काणे ॻोठ मुला अबड़ो में 1 महीनो अॻु क़तल थियल अब्दुल गफूर अबड़ो जी अमड़ ऐं संदसि मासूम ॿारनि लाड़काणो क़ाइदे आवाम प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो ऐं आला इख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो। मक़तूल जी अमड़ साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजे पुट खे असमतुल्लाह मोहम्मद उस्मान मोहम्मद सादिक मेमून पैसनि जी ॾेती लेती जे मामले तां क़तल करे उन जी लाश खे ॻोठ जे खूह में उछलाए छॾियो। अहिड़े वाक़े जो इतला हद जे थाणे ते ॾिनो वियो। पुलिस जी बरवक़्त कार्रवाई दौरान 3 जवाबदार गिरफ़्तार कया विया। जांच खां पोइ जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वियो। उन्हनि खे जेल हवाले कयो वियो। मुख्य जवाबदार ज़मीर हुसैन मेमून जेको हिन वक़्त ताईं पुलिस जी गिरफ़्त खां ॿाहिरि आहे ऐं हू असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। आईजी सिंध डीआईजी एसएसपी लाड़काणो खे हथ ॿधी ऐं ही मासूम बचड़ा मेड़ करे अपील करियां थी त मुंहिंजे पुट जे मुख्य जवाबदार खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। संदसि अब्दुल गफूर जे बचड़नि सां इंसाफ़ कयो वञे।